दोस्तों ही ॾिसो केतिरी महिनत करनि था वीचारा मज़दूर ऐं वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसिजो। मुंहिंजा प्यारा दोस्तों, सिंधी में चवणी आहे, धक खाए भोली ऐं खटियो खाए फ़क़ीर। मुंहिंजा प्यारा दोस्तों, हिन वीडियो में तव्हां ॾिसी सघो था त वीचारा मज़दूर केॾी महिनत कनि था, केॾो कमु कनि था, पर अफ़सोस जो हिननि मज़दूरनि जो कंहिं वटि क़दुरु नाहे। हिननि मज़दूरनि खे नंढड़ी ग़लती ते कम तां फ़ारिग कयो वेंदो आहे। ऐं ही कमु ॾिसो मुंहिंजा प्यारा दोस्तों, केॾो ख़तरनाक कमु आहे। ऐं कमु हमेशह जेके बि हूंदा आहिनि ख़तरनाक कमु हूंदा आहिनि। कमु ॾाढा ॾुखिया आहिनि मुंहिंजा भाउ। मज़दूर वीचारो महिनत करे थो ऐं उन खे ॾहों हिसो बि उन महिनत जो नथो मिले। ही हुकुमरान, ही वॾेरा, बोहतार, सरदार हिननि जे हक़नि ते धाड़ो हई वेठा आहिनि। असां अमलदार इदारनि ताईं आवाज़ पहुचायूं था त ख़ुदा साईं, जिथे बि मज़दूर आहिनि, जेकियूं बि वॾियूं वॾियूं फैक्ट्रियूं आहिनि, जिथे बि मज़दूर वीचारा वॾियुनि वॾियुनि फैक्ट्रियुनि में कमु कनि था, उन्हनि सां इंसाफ़ कयो। किथे किथे त वीचारा 12-12 कलाक कमु कनि था, पर अफ़सोस ग़रीब छा करे सघे थो। पर ही अमलदार इदारनि ताईं जेकॾहिं असांजी वीडियो पहुचे थी त ख़ुदा साईं, ग़रीब जेके बि मज़दूर आहिनि, उन्हनि जा जेके क़ानूनी हक़ आहिनि, उहे उन्हनि खे वठाए ॾियो। मज़दूरनि वीचारनि सां इंसाफ़ कयो साईं। ही वीचारा मज़दूर महिनत कनि था त ही हुकुमरान, वॾेरा, बोहतार, सरदार बि पलनि था, पर साईं कुझु हिननि सां इंसाफ़ कयो।